अबे अम्मा जी इज्जत कंदो कर, छो त अबो अम्मा जेकॾहिं इन दुनिया मां तुंहिंजा उॾामी विया न त उहे दुबारा वापसि न ईंदा आहिनि। जेकॾो तोतो हूंदो आहे न, नंढड़ा हुआसीं असां त हिकिड़े दफ़ो असां वॾी मुश्किल सां तोतो पकड़ियोसीं, पकड़े असां पिंजरे में विधोसीं। पिंजरे में जीअं विधोसीं असांखे काफ़ी सारा धक बि गोॾनि में ऐं पंहिंजो ॿाहुनि में लॻा। उन जे बावजूद बि असांजे नंढड़े भाउ उहो पिंजरे मां उहो तोतो कढी छॾियो, तोतो जान छॾाए भॼी वियो। असां घणी कोशिशूं हुनखे कईसीं मोटाइण जी, आणाइण जी, वापसि करण जी, लेकिन उहो तोतो वापसि दुबारा न आयो। त ही असांजो अबो अम्मा असांजे लाइ छांव आहिनि, असांजा पखी अहिड़ा आहिनि, असांजा कबूतर आहिनि। त इन जी जेकॾहिं असां इज़त कंदासीं त असां हर हंधि कामयाबु हूंदासीं। यादि रहे, अबो अम्मा 10 पंहिंजे बचड़नि खे पाले सघनि था, पाते सघनि था, खाराए सघनि था, प्यारे सघनि था, पर उहे 10 ई ॿार पंहिंजे पीउ ऐं माउ खे खाराए प्यारे घुमाए कोन था सघनि, दवा कोन था कराए सघनि। हिकिड़े ई टाइम में जेकॾहिं 10 ई ॿार बीमार हुजनि त उहे पीउ ऐं माउ पंहिंजे बचड़नि खे जी तबियत ॾेखारण जे लाइ उनखे डॉक्टर ॾे वठी वेंदा आहिनि, उन जे लाइ दवाउनि जो एतमाम कंदा आहिनि। लेकिन उहो पीउ ऐं माउ जॾहिं बीमार पवंदा आहिनि त वॾो भाउ नंढे भाउ खे चवंदो आहे, अदा कल्ह मां खणी वियोसि, अॼु तूं खणी वञ। वरी उहो वरी 3 खे चवंदो आहे, 3 वरी 4 खे चवंदो आहे, 4 वरी 5 खे चवंदो आहे। त दोस्तो अज़ीज़ो, इहे अहिड़े पखी अहिड़ा आहिनि, अहिड़ा त पखी अहिड़ा आहिनि त इहे दुआऊं बि कंदा आहिनि। जेकॾहिं हिन दुनिया जे अंदरि कंहिंजा बि पीउ माउ ज़िंदा आहिनि त उन खां दुआऊं वठो। जेकॾहिं दुनिया छॾे विया आहिनि तब बि उन खां दुआऊं वठो। जुमे ते क़बर ते वञी करे उन खां दुआऊं वठो, सूरे फातिह पढ़ो, कुल शरीफ़ पढ़ो, उन खां दुआऊं वठो। ऐं जॾहिं अबो अम्मा जीअरा आहिनि उन खां पुछूं नथा त जुतीअ जी, कपिड़नि जी, हा जॾहिं गुज़ारे था वञनि त मौलवी साहिबान खे 10-10, 15-15 ताम था खारायूं। इहो छाजे लाइ? जॾहिं असां जीअर ई पीउ माउ जो क़दुरु कोन कयोसीं त असां मोए खां पोइ कहिड़ो असां क़दुरु कंदासीं? दोस्तो अज़ीज़ो, इहा असांजा